सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। सूरत जे अंदर अज प्रेम प्रकाश आश्रम में एक ॾाढी ही सुंदर पुस्तक जो विमोचन थियो। यो विमोचन परम पूज्य श्री गुरुदेव जी महाराज स्वामी ब्रह्मानंद जी शास्त्री जी के कर कमलों द्वारा थियो। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज सूरत शहर में प्रेम प्रकाश दरबार में असांजा जिनके असां प्यार से नेताजी चवंदा आहियूं ही असांजा इन्हनि सां घरू संबंध आहिनि। सोभरा जी एक बुक लिखी है जेकी उन्हनि पंहिंजी पत्नी पंहिंजी धर्म पत्नी जी याद में तमाम न सुठी ऐं सुहिणी बुक लिखी है। अज इन्हनि जो परिवार असां सां गॾु आहे ऐं हिननि खां पाण ॿ शब्द ॻाल्हाईंदासीं। तव्हां उन्हनि खे यादि करे रहिया आहियो, उनजे उपलक्ष्य में तव्हां इहा बुक लिखी आहे जी, त हुन में छा ॿुधाइणु चाहियो? हिन में सभु ॻाल्हियूं लिखियो जेको मुंहिंजी मंगणीअ खां वठी हिन शादीअ ताईं 50 साल कई, पर कॾहिं बर्थडे न मल्हाईंदी। चवंदी रोज़ बर्थडे असां हिकु ॾींहुं बर्थडे छो मल्हायूं? चाहे शादी आहे 25 साल कॾहिं न मल्हायूं। चवंदी असांजी रोज़ शादी आहे, असां इहे 25 साल ऐं बर्थडे मल्हाईंदी आहे। ॿियो 50 साल में हिकु ॾींहुं पेकनि में न रही। मूंखां कॾहिं वेंदी, मूंखां कॾहिं ईंदी, मूंखां वचन ॾिनो हुई छो त मुंहिंजी शादी थी बूंदीअ में ऐं मां रहंदो हुउसि गांधीधाम। मुंहिंजे उमिरि जी गांधीधाम मां बूंदीअ त ॾाढो परे हूंदो त मूंखां वचन ॾिनई त मां तव्हां सां गॾु ईंदुसि। 50 साल उहो सभु ॻाल्हियूं किताब में लिखियल अथव, हिन में पढ़ंदो सभु। तव्हां हिन बुक खे वठिजो, ॿुधजो, सम्झिजो त केतिरी न सुहिणी बुक लिखी अथनि। तव्हांजो स्वागत आहे। अॼु पंहिंजे शहर सूरत में प्रकाश तनवानी जी प्रेम प्रकाश आश्रम में हिकु तमामु न सुहिणी सुठी बुक जी लॉन्चिंग कई आहे। उन जे बारे में पाण खे प्रकाश जी विस्तृत जानकारी ॾींदा। सतनाम साखी। जय झूलेलाल। एक सुंदर पुस्तक आ, एक आत्मिक प्रेम की अमर कथा। इन पुस्तक में जीअं परमात्मा सॼी सृष्टि जोड़ो जोड़ ठाही आहे। सुख दुख, जीवन मृत्यु, स्त्री पुरुष, जीव ईश्वर, जोड़ो द्वंद्व में सॼो संसार आहे। त गृहस्थ आश्रम में ये ॿई पहिया, ॿिन्ही में प्रेम ऐं समर्पण हूंदो त गृहस्थ आश्रम असांजो स्वर्ग थींदो। ऐं उन लाइ केतिरो सुंदर प्रेम हिन गृहस्थ आश्रम में हिन ॿिन्ही धर्म पति पत्नी जो, शोभराजमल ऐं कृष्णी देवी जो अनंत कथाऊं आहिनि। ये कथाऊं पढ़ी करे असांखे ख़बर पवंदी त केतिरो त्याग हो, केतिरा सरल हुआ, केतिरा हिक ॿिए जे प्रति समर्पण हुआ। अगर सभु पति पत्नी हिक ॿिए सां एतिरो प्रेम कंदा त जीवन जीअरे बि स्वर्ग आहे ऐं आत्मिक प्रेम त हमेशा अमर आहे। तव्हां हिन बुक जी विस्तृत जानकारी ॾिठी, पर पढ़ण सां तव्हांखे ॿी हिन जीवन जी जानकारी मिलंदी। पाण खे प्रताप जी एतिरी सुठी जानकारी ॾिनी आहे त पाण खे इहा बुक पढ़णी, सम्झणी ऐं ॿुधणी ऐं ॿुधाइणी खपजे। अॼु माण्हू जीवन जीअंदा आहिनि, पर यादि हुनखे ई रखंदा आहिनि जेको माण्हू जीवन छॾे वेंदो आहे। खणी पाण सां गॾु पाण कुझु न वेंदा आहियूं। अॼु ॾिसो था उन्हनि जा घर वारा उन्हनि लाइ केतिरो न यादि पिया कनि। वजह आहे उन्हनि जो हालत, वजह आहे उन्हनि जो व्यवहार, वजह आहे कि उन्हनि जो प्यार। अगरि इहो तव्हां छॾे था वञो त तव्हांखे ईअं माण्हू घर वारा, पड़ोसी, अड़ोसी सभु तव्हांखे यादि था कनि त जीवन में ॿियो कुझु ई कोन्हे, सिर्फ़ु हिकु प्यार आहे, प्यार आहे, प्यार आहे। असांजी माउ जहिड़ी हुई, असांखां माउ खां वधीक हुई, असांखे ॾाढो प्यार कंदी हुई। असां नथा विसारे सघूं। अॼु पाण सूरत शहर में हिकु तमामु न सुहिणी सुठी बुक सोभराज जी लिखी आहे, त तव्हां हुनखे ॾिसजो, पढ़जो, ॿुधजो ऐं पंहिंजे परिवार खे बि ॿुधाइजो।